सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाबु 8 सबक पहिरियों तवानाई ऐं उन्ही जा एका एनर्जी एंड इट्स यूनिट्स। ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन बाब में यानी 8 बाब में असां अहिड़ी शइ जे बारे में पढ़ंदासीं जेका हिन दुनिया में हर कम जे लाइ ऐं हर एक्टिविटी लाइ ज़रूरी आहे। पोइ भली उहो कमु इंसान कनि, जानदार कनि, जानवर कनि या गैर जानदार मशीनूं ऐं इजादात कनि। सोचो त ॾिसूं तव्हां कहिड़ी शइ आहे। सभिनी खां पहिरीं अचो त ॾिसूं त असां रोज़ आख़िर छा छा कंदा आहियूं। सुबुह जो उथंदा आहियूं, हथ मुंहुं धोईंदा आहियूं, ॾंद साफ़ कंदा आहियूं, उन खां पोइ जेका अमल खाधो ॾींदी आहे नाश्तो कंदा आहियूं, पोइ नेरनि करे पोइ स्कूल जी तयारी कंदा आहियूं। अचो ॾिसूं भला छा छा ॿियो कयूं था। तो असां तयारु थी वेंदा आहियूं स्कूल। जॾहिं स्कूल वेंदा आहियूं त स्कूल में पहुची पढ़ंदा आहियूं, सॼो ॾींहुं पढ़ंदा आहियूं, उते लिखंदा आहियूं। पोइ रिसेस थींदी आहे त रिसेस में छा कंदा आहियूं, असां दोस्तनि सां गॾु रांदि खेॾंदा आहियूं। रांदि खेॾण में थक त थींदो आहे पर असां रांदि खेॾंदा ज़रूरु आहियूं। उन खां पोइ घर अची हथ मुंहुं धोई वरी घर जे कमनि में अमड़िजो ऐं ॿाहिरि जे कमनि में बाबा जो हथु हणी वेंदा आहियूं। ऐं शाम जो वरी पाड़े जे ॿारनि सां गॾिजी खेॾंदा आहियूं। पोइ कॾहिं बिलोरनि सां खेॾंदासीं, त कॾहिं इटी ॾकर खेॾंदासीं, त कॾहिं वरी पतंग उॾाईंदासीं। ऐं जॾहिं असां मस्तीअ में वेंदा आहियूं पोइ त ठेंग टपा ॾेई ॾींदा आहियूं ऐं नचंदा आहियूं। ऐं कॾहिं कॾहिं त वरी चरियनि वांगुरु जेको आहे नचंदा आहियूं। ख़बर ई कोन पवंदी आहे त कयूं छा पिया था। असां जूं इहे एक्टिविटीज़ यानी तयारु थी स्कूल वञणु, स्कूल में पढ़णु, दोस्तनि सां रांदि करणु, घर जे कमनि में अमड़ जो हथु वंडाइणु ऐं ॿाहिरि जे कमनि में बाबा जो हथु वंडाइणु, ठेंग टपा ॾियणु, नचणु, इहे सभु कम आहिनि। इहे सभु असांजूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उहे कम आहिनि। हुन कमनि करण लाइ असांखे खपंदी आहे तवानाई। सो कमु करण लाइ तवानाई जी ज़रूरत हूंदी आहे। असांखे निंड करण सां ऐं खाधे खाइण सां तवानाई मिलंदी आहे। सो राति जो जॾहिं सुम्ही सुबुह जो उथंदा आहियूं त असां ताज़ा तवाना हूंदा आहियूं ऐं खाधो खाई असां में तवानाई वधी वेंदी आहे। उन खां पोइ सॼो ॾींहुं कमु करण में यानी असांजी एक्टिविटीज़ में असांजी तवानाई इस्तेमालु थींदी आहे। पोइ राति ताईं त असां थकिजी फां थी पवंदा आहियूं ऐं किरी पवंदा आहियूं जिते असांखे विहाणो या बिस्तरो मिले। सुबुह जो असां ताज़ा तवानाई चुस्त हूंदा आहियूं पर शाम जो वाइड़ा थकल ऐं सुस्त। ही त शहर ठही वियो। सुबुह जो ताज़ा तवानाई चुस्त, शाम जो वाइड़ा थकल ऐं सुस्त। आख़िर ईअं छो आहे? सुबुह जो असां जेको आहे उहो छो ताज़ा तवानाई चुस्त हूंदा आहियूं, शाम जो छो वाइड़ा थकल ऐं सुस्त हूंदा आहियूं? सुबुह जो त असां जेको कमु चओ उहो करे छॾींदासीं पर शाम जो को बि कमु नंढो कमु बि चवनि तॾहिं असांखे ॿरो चढ़ी वेंदो आहे। छा थो थिए जो असांजी जेका एनर्जी जी लेवल आहे यानी तवानाई जी लेवल आहे उहा घटि वधि थिए। सुबुह जो वधीक तवानाई आहे असां में, शाम जो घटि तवानाई आहे। ऐं कमु करण जी सलाहियत खे तवानाई चइबो आहे। सो घणी तवानाई जे करे असांखे सुबुह जो कमु करण जी सलाहियत वधीक आहे ऐं शाम जो असां में कमु करण जी सलाहियत घटि आहे। The ability to do work is called energy. So energy छा आहे? Energy आहे ability to do work. कमु करण जी सलाहियत खे चइबो आहे तवानाई। यानी तवानाई छा आहे? तवानाई आहे कमु करण जी सलाहियत। हाणे जेकॾहिं असां तवानाई पंहिंजी ॾिसूं त सुबुह जो असां में तवानाई जीअं असां ॿुधायो त वधीक हूंदी आहे। शाम जो जेको आहे उहा तवानाई असां मां घटि थी वेंदी आहे। यानी सुबुह जो असां वटि कमु करण जी सलाहियत वधीक हूंदी आहे पर शाम जो उहा घटिजी वेंदी आहे। उनजे करे असांजी तवानाई इस्तेमालु थी चुकी हूंदी आहे। जेके मुख़्तलिफ़ खाधा असां खाईंदा आहियूं उन्हनि में अलॻि अलॻि मक़दार में तवानाई हूंदी आहे। यानी जेकॾहिं अंगूर खाओ त हुनजी अलॻि तवानाई हूंदी, खीर पियो त अलॻि हूंदी, डबल रोटीअ में अलॻि हूंदी। अहिड़ी तरह जेको बि तव्हां खाधो खाईंदा आहियो हर खाधे में मुख़्तलिफ़ मक़दार में तवानाई हूंदी आहे। खाधनि में तवानाई जो मक़दार दरअसल थींदो आहे उन मां त केतिरो उन में कार्बोहाइड्रेट जो आहे जुज़ो ऐं केतिरो जेको आहे उन में सणभनि जो जुज़ो आहे। सणभ यानी फैट्स ऐं कार्बोहाइड्रेट्स असांखे खाधे मां तवानाई ॾींदा आहिनि। जेके पैकेटनि वारा खाधा हूंदा आहिनि उन्हनि ते तवानाई जो मक़दार लिखियलु हूंदो आहे। उनजी पुठियां वारी लेबल जेका आहे उन ते मक़दार लिखियलु हूंदो आहे। सो अचो त असां ही
दही जो हिकिड़ो पैकेट आहे, उन में असां उनजो पुठियों लेबल असां थोरो वॾो करे ॾिसूं। लेबल खे ॾिसंदासीं थोरो वॾो करे त असांखे ॾिसण में ईंदो लिखियलु आहे त पोर्शन आहे 6 टेबल स्पून यानी 6 खाइण वारा चमचा यानी 125 ग्राम, इहो थियो तक़रीबन अधु पा। उन में आहे छा लिखियलु आहे एनर्जी, एनर्जी माना तवानाई केतिरी आहे, जेको आहे हिकिड़े पोर्शन में यानी 6 चमचनि में यानी अधु पाव में 57 किलो कैलोरीज यानी 57 किलो कैलोरी आहे अधु पाव दहीअ में तवानाई जो। खाधे जी तवानाई ऐं जिस्मानी तवानाई किलो कैलोरी में मापींदा आहिनि। किलो जो मतिलबु हूंदो आहे 1000, जो किलो आहे इन जो मतिलबु आहे 1000 ऐं कैलोरी जेको आहे उहो तवानाई मापण जो एको आहे। कैलोरी जंहिंजो उचार हूंदो आहे कैलरी, तवानाई जो उहो मिक़दार आहे जेको 1 ग्राम पाणीअ जो गर्मीअ जो दर्जो 1 दर्जो वधाइण में इस्तेमालु थिए। ख़बर अथव 1 ग्राम पाणी केतिरो हूंदो आहे? जेको खाधे वारो चमचो हूंदो आहे न, उनखे जॾहिं तव्हां भरींदो पाणीअ त उनमें 15 ग्राम हूंदो। उन हिकिड़े चमचे जो 15 हिसो जेको आहे उहो 1 ग्राम पाणी हूंदो आहे। सो इहा केतिरी थोरी तवानाई हूंदी जंहिंखे सिर्फ़ु 1 दर्जो गर्मीअ जो दर्जो ॿुधाए। सो इनखे चइबो आहे कैलोरी, पर किलो कैलोरी मतिलबु 1000 कैलोरी। यानी ईअं सम्झो त जेकॾहिं 10 मिंट तव्हां तेज़ डोड़णो हुजे त उन लाइ तव्हांखे 40 किलो कैलोरी जेको आहे उहो तवानाई खपंदी। 10 मिंट तेज़ डोड़ण लाइ 40 किलो कैलोरी तवानाई खपंदी। या जेकॾहिं तव्हां अधु पाव नोरो खाधो आहे त उन जी तवानाई जेका तव्हांखे हासिलु थींदी उहा तव्हांजे 15 मिंटनि जे डुक लाइ काफ़ी थींदी। ॿारो तवानाई रुगो जिस्म में न हूंदी आहे, हर उहा शइ जेका को कमु कंदी आहे उनखे तवानाई जी घुर्ज हूंदी आहे। कमु ऐं तवानाई इहे ॿई गॾो गॾु हूंदियूं आहिनि। जॾहिं को कमु थींदो आहे त उहो बग़ैर तवानाईअ जे कोन थी सघंदो आहे। ईअं सम्झो त गाॾियुनि खे हलण लाइ तवानाई खपे, बतियुनि खे ॿरण लाइ तवानाई खपे, पखनि खे हलण लाइ तवानाई खपे, खाधे खे पचण लाइ तवानाई खपे ऐं फोन खे चालू रहण लाइ बि तवानाई खपे। माप जे बैन अल-अक़वामी सिरिश्ते में तवानाई जो एको जूल आहे। Unit of energy in system international, that is SI, is joule. बैन अल-अक़वामी सिरिश्ते खे सिस्टम इंटरनेशनल चइबो आहे, SI उन खे लिखिबो आहे ऐं उन जो एको जेको आहे जूल आहे। इन जो उचार जूल ऐं जोल जे विच में आहे, जोल। जोल तवानाई जो उहो मक़दार आहे जेको 98 ग्राम वज़न खे 1 मीटर ताईं चोरण में इस्तेमालु थिए। मिसाल ईअं वठो त हिकिड़ो जेको साबुण खणो डिटोल जो, जेको 100 ग्राम हूंदो आहे, 98 ग्राम खां 2 ग्राम वधीक हूंदा, सो असां सम्झूं था मिसाल तौर जो खणूं। हिकिड़ो डिटॉल जो साबुण खणी जेकॾहिं असांखे 1 मीटर जे फ़ासिले ते पहुचाइणो हुजे त उहा जेको चुरण में तवानाई ज़ाया थींदी या इस्तेमालु थींदी उहा 1 जूल एनर्जी हूंदी। सो बैन अल-अक़वामी सिरिश्ते में बि जूल इस्तेमालु थींदो आहे ऐं किलो जूल बि इस्तेमालु थींदो आहे। किलो माना 1000। वरी जेकॾहिं तव्हां बरक़ी तवानाई खणीसो त उनजो एको वरी अथव किलो वाट आवर, यानी जेका बिजली असां इस्तेमालु कंदा आहियूं घरनि में उन्हनि जो एको किलो वाट आवर आहे ऐं असांजो बिल बि इन हिसाब सां ठहंदो अथव। यूनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज़ किलो वाट आवर। किलो वाट आवर बिजली जो उहो मक़दार आहे जेको 1000 वाट जे बल्ब खे 1 कलाक ताईं ॿारण में इस्तेमालु थिए। सो हुन में हिकिड़ो बल्ब जेको लॻल आहे हिननि में उहो 1000 वाट जो आहे। सो उन हिकिड़े बल्ब खे 1 कलाक ताईं ॿारण में जेका बिजली इस्तेमालु थींदी उनखे असां किलो वाट आवर बिजली चवंदा आहियूं। ॿारो असां तवानाई जा 3 एका त ॾिठा जंहिंमें कैलोरी, जूल ऐं किलो वाट आवर या वाट आवर आहे। अहिड़ी तरह किलो कैलोरी थी सघे थो ऐं किलो जूल थी सघे थो। किलो जो माना 1000 हूंदो आहे। पर इन खां अलावा ॿिया बि घणी एका आहिनि तवानाई खे मापण जा, जेके असां जॾहिं वॾा थींदासीं ॿियनि दर्जनि में पहुचंदासीं त उन्हनि खे असां सिखंदासीं। पर हाल फ़िलहाल तव्हां इन्हनि टिनी ते ध्यानु ॾिजो, यानी कैलोरी किलो कैलोरी, जूल किलो जूल ऐं किलो वाट आवर ऐं वाट आवर। इहे 3 एका जेके आहिनि उहे घणो करे इस्तेमालु थींदा आहिनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो।
ॿिए सबक में वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।